الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا لا تقتلوا الصيد وأنتم حرم ومن قتله منكم متعمدا فجزاء مثل ما قتل من النعم يحكم به ذوى عدل منكم هديا بالغ الكعبة أو كفارة طعام مساكين أو عدل ذلك صياما ليذوق وبال أمره عفى الله عما سلف ومن عاد فينتقم الله منه والله عزيز ذو انتقام. صدق الله العلي العظيم. درود شريف पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला मोमिननि सां मुख़ातिब थींदे फरमायो त असां शराब जे हराम हुजण जो हुकुम नाज़िल करे छॾियो आहे। सहाबा किराम ऐं उन वक़्त जे मुसलमाननि जे ज़हन जे अंदरि इहो सवाल पैदा थियो हो त जंहिं वक़्तु शराब हलाल हो हर हिकु पीए पियो ऐं उन वक़्तु जेके सहाबी सगोरा जंगियुनि में शहीद थी विया या पंहिंजे बिस्तरे ते वफ़ात करे विया ऐं शराब बि पीअंदा रहिया त पोइ उन्हनि जे शराब जो असरु उन्हनि जे पेटनि में मौजूदु हो, मरी विया, क़बर में हलिया विया। हाणे उन्हनि जो क़बर में छा हाल हूंदो जॾहिं त शराब हराम थी चुको हाणे। ऐं अल्लाह ताला फरमायो रिजसुम मिन अमल शैतान, शराब जुआ कुणा तीरनि सां क़िस्मत खणणु इहे सभु शैतानी अमल आहिनि। शराब बि शैतानी अमल आहे त पोइ उहे असां खां पहिरियां जेके वफ़ात करे विया उहे त पीअंदा रहिया, उन्हनि जे निमाज़ुनि जो छा हाल हूंदो, उन्हनि जे अमलनि जो या उन्हनि जो क़बर में छा हाल हूंदो। उन जो जवाबु अल्लाह ताला फरमायो लैसा अलल लज़ीना आमनू व अमिलु सालिहाति जुनाहुन फीमा तइमू इज़ा मत्तक़ौ। जॾहिं असां शराब खे हराम न कयो हो उन वक़्तु जेको पीअंदो रहियो ऐं उन्हनि ते शराब जो असर बि नशे जो थींदो रहियो, असां उनखे हराम न कयो त हिसाब बि कोन्हे। हराम हाणे कयो आहे, हाणे असांजे हराम करण खां पोइ जेको वापराईंदो पोइ बि जेकॾहिं असांजे हुकुम खे पुठी ॾींदो ऐं पोइ उनजो नशो हिन जे असर ते थींदो, जिस्म ते असरु थींदो नशे जो, पोइ मरंदो त पोइ हिसाब बि सख़्तु आहे। जीअरे बि जेकॾहिं शराब पीतई असांजे हुकुम खे छॾे ॾिनई ऐं साबित थी पियुसि त हुनजा कोड़ा बि लॻंदसि। अॻ में जेको थियो सो गुज़रियो, गुज़िरियल आयतुनि में इहो बयानु हो। पोइ अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व ताला मोमिननि मुसलमाननि सां मुख़ातिब थींदे फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू लयब्लुवन्नकुमुल्लाहु बिशैइन मिनस्सैद। ईमान वारो अल्लाह तव्हांखे आज़माए थो। इहा आज़माइश ज़रा कहिड़े क़िस्म जी आहे ऐं हीअ आयतूं कहिड़े वक़्तु नाज़िल थियूं, उन्हनि जो शान नुज़ूल सबबु छा हो, ज़रूरत छो पई हिननि जी आयतुनि जे नाज़िल थियण जी। उलमा मुफ़स्सिरीन लिखियो आहे त 6 हिजरीअ में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सहाबा किराम सां गॾिजी उमिरे जो इरादो करे मदीने खां हलिया मक़ाम हुदैबिया अचे पहुता। मके जे मुशरिकनि खे ख़बर पई, उन्हनि हसद ऐं साड़ पंहिंजो बरक़रार रखंदे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे रोके विधो मक़ाम हुदैबिया वटि।
उन्हनि पंहिंजूं ॻाल्हियूं शुरू कयूं त असां उमिरो कनि न ॾींदासीं। हुज़ूर सलातो वसलाम जन फरमायो त बाबा असांखे जंग जो इरादो कोन्हे, न के जंग जी तयारी करे आया आहियूं, उमिरो करे वापसि ईंदासीं। छो था लारायो? जंग त कोन था कयूं, पुरअमन थी आया आहियूं, पुरअमन थी वेंदासीं। पर हुननि हिन ॻाल्हि ते ज़िद कयो। पोइ उन वक़्तु हिकिड़ो मुआहिदो तय थियो, उहो अलॻि पंहिंजे जॻह ते आयतुनि में बयानु थींदो, जंहिंखे सुलह हुदैबिया जे नाले सां बयानु कयो वेंदो आहे। पर जेसीं ताईं मुआहिदो थियो या जेसीं ताईं उन मुआहिदे जूं ॻाल्हियूं थियूं, तेसि ताईं जेतिरा 2-2.5 ॾींहं जेको वक़्तु रहिया पिया मक़ाम हुदैबिया वटि, त आया त सभु उमिरे जे इरादे सां एराम ॿधी करे आया। एराम ॿधी आया ऐं हेॾा जंग जा जानवर मज़े सां हिननि जे विच में घुसजण लॻा। हर पिया अचनि, वलर करे पिया अचनि। हरणियूं पंहिंजे बचड़नि सूदो पियूं अचनि, गिदड़ फाड़ा बि अचनि पिया, बघड़ बि अचनि पिया। हिननि जे सामान, हिननि जे खाधे पीते जे शयुनि खे खोटे करे, नुक़सान करे हारे हलिया पिया वञनि। छो त ही थोरो घणो सामान त खणी आया पंहिंजे सफ़र जो तोशो। वरी हिननि खे शिकार जी इजाज़त बि हुई हले न हुई उन वक़्तु। ऐं हेॾां ही चवनि पिया त एराम बि ॿधल आहे, जानवर बि तंग था कनि, असां आहियूं बि माण्हू इन ई इलाइक़े जंग जा, शिकार तीर बि निशाने ते हणणु ॼाणींदा आहियूं। त जे न हुज़ूर जन जे तरफ़ खां इजाज़त हुजे, वाह जो इहे जानवर मारींदासीं। पर एराम ॿधल आहे, हुज़ूर जन खां पुछा कजे। जानवर तंग बि ॾाढो था कनि, आहिनि बि सफ़ा, ईअं पकड़ींदासीं न त पकड़िजी बि वेंदा। जे रुगो असां वठ कंदासीं त हथनि में पकड़े वेंदासीं, तीर हणी वेंदासीं, ज़बह करे वेंदासीं। जे हितां जंग जो इरादो थी वियो त वाह जो खाधो खोराक बि जानवरनि मां हथु थी वेंदो। काफ़ी सारो शिकार करे भुनी कचो पको साण खणी हलंदासीं, न त पकड़े जहिड़ा बि खाई हलंदासीं, जिते ज़रूरत पई उते कोई खाइबा। हलाल जानवर जेके आहे हराम त कोन खाइबा। इहो उन्हनि जे ज़हन में ख़दशो हो। जानवर बि तंग था कनि, हार वीर बि करे था वञनि, हुकुम बि हले। छा आहे? अल्लाह तबारक व तआला ही आयतूं नाज़िल फरमायूं हुन वक़्तु। फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू लयब्लुवन्नकुम अल्लाहु बिशैइन मिनस्सैद। ईमान वारो, अल्लाह तव्हांखे आज़माए थो शिकार जे बारे में। तनालू ऐदीकुम व रिमाहुकुम, शिकार बि अहिड़ो आहे जिन खे तव्हांजा हथ हीअं पहुची चुका आहिनि, तव्हांजा नेज़ा बि पहुची चुका आहिनि। नेज़ो हूंदो आहे माण्हूअ जे कद जेतिरो, थोरो अञा वधीक, 5 फुट ताईं गज़ पूरो। हिकिड़ो पासो हुनजो तिखो थींदो आहे या हुन में लोह जो सुओ बि हणिबो आहे, उहो निशाने ते हीअं करे हीअं उछलाए हणिबो आहे, सिधो वेंदो आहे। ॿियो त तीर हूंदो आहे जेको कमान सां छिके हणिबो आहे। साबिन सगोरनि खे हल्का फुल्का पंहिंजा सामान मौजूदु आहे। पर हिन आयत मां मालूम थिए थो त तीर उन वक़्तु कोन आहे, जेके उन वक़्तु तीर जंग में निशाने ते परे खां चुटे मारण में कमु ईंदा, नेज़ा हुया। ऐं नेज़ो उन वक़्तु पोड़ो ऐं कमज़ोर ज़ईफ़ माण्हू लठ तौर ते बि खणे पियो, या सामान उन नेज़े में ॻरो सामान ॿधी 2 ॼणा कुल्हे ते बि खणनि पिया हुनखे। हिकिड़े जो छेड़ो लठ जो हिकिड़े जे कुल्हे ते, ॿियो ॿिए जे कुल्हे ते, विच में कूलर सामान अहिड़ो वग़ैरह ॿधो पियो आहे। हिन आयत सम्झायो त नेज़ा उन वक़्तु साहबनि सगुरनि वटि मौजूदु हुया। अल्लाह जी फरमायो तव्हांजा नेज़ा ऐं तव्हांजा हथ पहुची चुका आहिनि इन शराबत, इन शिकार जे मथां। पर अल्लाह तव्हांखे आज़माए थो। ॾिसूं, लियअलम अल्लाहु मन यख़ाफ़ु बिलग़ैब, अल्लाह ताला आज़माए थो त ॾिसूं त केरु थो तव्हां मां पर पुठ असांजे हुक्म जी ताबेदारी करे। असां ॾिसूं सघूं था, असांजा माण्हू, अल्लाह ताला त ॾिसे थो, पर अल्लाह ताला जे तरफ़ खां ॿियो को माण्हू त अहिड़ो कोन्हे चौकीदार रखियल जेको ॾिसे। या हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त हिक सां गॾु त कोन्हनि, या का फ़ौज चौकीदारी ॿेड़ी का मुक़ररु थियल कान्हे का। ॾिसूं पर पुठ पंहिंजे मुंहं सां केरु थो असांजे हुक्म जी पाबंदी करे। फमन इहतदा बाद ज़ालिक फलहु अज़ाबुन अलीम, पोइ न जेको तव्हां मां असांजे हिन हुक्म नाज़िल थियण खां पोइ बि ॿीहर शिकार कंदो, असांजे हुक्म खां मथां थी करे हदूं ओढ़ांगींदो, फलहु अज़ाबुन अलीम, हुनजे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। हुनजे लाइ असांजी पकड़ बि सख़्तु आहे, हुनजे लाइ सज़ा बि सख़्तु आहे।
हाणे सवाल पैदा थियो त साईं हुकुम त नाज़िल थी वियो आहे, हिकिड़नि खे हुकुम ॿुधण में बि आयो, हिकिड़नि न ॿुधो, या हिकिड़नि ॿुधण खां पोइ सम्झी बि वरितो आहे, ॿियनि वरी सम्झो अञा न आई। हुकुम आहे शिकार जे मुतालिक़ त शिकार करणु अल्लाह ताला जे तरफ़ खां हाणे एराम जे दौरान हराम थी चुको आहे। एराम जे दौरान हद कहिड़ीअ में, केतिरे मेयार में शिकार भला पाण नथा कयूं, कंहिं ॿिए खे ॾसूं या इशारो कयां सम्झी वञे कंहिं बि तरह सां, या थोरो ॿुधायांसि ईअं त जानवर आयो अथई, कंहिं बि तरह सां पाण नथो कयां ॿिए सां ॿुधायां, इहे सन्हा सन्हा अहकाम अञा मालूम न आहे। किन वटि हुकुम पहुतो, किन वटि पहुतो बि न, जिन वटि पहुतो उन्हनि मां सभिनि सम्झो बि कोन, कुझु सम्झी विया, कुझु अञा इंतज़ार मां त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जो तफ़सीर बयानु कनि। तेसीं ताईं जंहिंखां शिकार थी पियो, कोताही थी पई, हुकुम नाज़िल थी वियो, तफ़सील हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बयानु करे छॾियो। हाणे जंहिंखां बि शिकार थी पियो भुल में या ॼाणी वाणी, हाणे उनखे ॾंड कहिड़ो पवंदो भला, सज़ा कहिड़ी पवंदी? अल्लाह ताला जो फरमायो असांजी पकड़ आहे हुन ते। हाणे इहो एराम वारो माण्हू हज जो एराम ॿधी चुको हुजे या उमिरे जो, हिन खां शिकार जो कोई बि कमु थी पियो आहे, या शिकार पाण करे वियो आहे तीर हयो ताईं, या का छापड़क या उठ जे चढ़ाबीअ जो हेठियों हिसो हॾे जो खणी करे ईअं हणंदा त छापड़क थी उहा लॻंदी त जानवर उन में बि मरंदो, छो त उहा ॻरी बि थींदी आहे ऐं हॾो हुनजो तिरछो तिखो बि थींदो आहे। अल्लाह तबारक व तआला उन मसइलनि खे बि बयानु करे छॾियो। फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़तुलुस सैद व अंतुम हुरुम, ईमान वारो जॾहिं तव्हां एराम वारा हुजो तॾहिं शिकार न मारियो, शिकार न कयो। वमन क़तलहु मिनकुम मुतअम्मिदन, जेको न तव्हां मां ॼाणी वाणी शिकार कंदो, असां मना कयो आहे पर पोइ बि करे थो, फजज़ाउ मिस्लु मा क़तल मिनन नाम, हाणे ॼाणी वाणी मुसलमान अल्लाह ताला जे हुक्म जी मुखालिफ़त त कोन कंदो आहे, उमेद इहा ई आहे, पर हिकिड़ो मजबूर थी पियो आहे करे थो, खाइण जे लाइ कुझु कोन्हसि, या वरी हिकिड़े खां उन वक़्तु इहो हुकुम विसरी वियो त अहिड़े क़िस्म जो बि हुकुम आहे, ॿुधो हुयुमि पर हिन महिल यादि न पियो यार, थी वियो मूंखां, या सख़्तु लाचारीअ में करे विधई। अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं ॼाणी वाणी तव्हां मां कंहिं शिकार कयो, असां मना कयो आहे पर हे करे वियो, फजज़ाउ मिस्लु मा क़तल मिनन नाम, पोइ उहो भरींदो उन जानवर जेतिरी क़ीमत, उन जानवर जेतिरी क़ीमत, उन जानवर जहिड़ो जानवर भरींदो। मसलन हिकिड़े हरणीअ खे मारे विधो, हाणे यहकुम बि ज़वा अदलिम मिनकुम, क़ुरान तो फरमाए त मना हुयो एराम जे दौरान शिकार न आहे करणो, पर हिन खां थी वियो। हाणे क़ुरान तो चवे त हरणीअ जेतिरो ॿियो जानवर हलाल जेको आहे उहो क़ुर्बान कर, अब हिन हरणीअ जहिड़ो घटो थी सघे थो, छेलो थी सघे थो, ॿकरी रिढ थी सघे थी, अब इहो फ़ैसिलो केरु करे? मूंखां शिकार थी वियो आहे, मां त चवंदुसि त नंढड़ो को वठां, भाई इहो ई न जहिड़ो ई हमले लहे में थी कयां, मां पंहिंजे मर्ज़ीअ ते ई उन जहिड़ो जानवर वठी क़ुर्बान कयां अल्लाह ताला जे नाले ते, जंहिंखे दम खणी चवंदा आहियूं, वाजिबु थींदो ॾंड, या कंहिं ॿिए माण्हूअ खां इहो कराइबो, शरई कंहिं आलिम खां पुछिबो। अल्लाह तबारक व तआला फरमायो ज़वा अदलिम मिनकुम, जंहिं जॻह ते शिकार तव्हां खां थी पियो आहे उन ई जॻह ते को समझदार अदल इंसाफ़ वारो माण्हू जेको इन वज़न जो माहिर हुजे, जीअं वापारी माहिर हूंदा आहिनि, ढोर खे ॾिसी सुञाणे वेंदा आहिनि, ऐं वापारनि वटां जेके वरी क़ुर्बानी करण वारा माण्हू ढोर वठनि था उनखे बि ॼाण थी वेंदी आहे, या जेके कोस कनि था कोहंदा आहिनि ढोर वठी उनखे बि ॼाण आहे, आम तौर ते जेके खाईंदड़ आहिनि उहे बि ॼाण करे था वञनि वठी वठी। अल्लाह जी फरमाए थो ज़वा अदलिम मिनकुम, ॿ इंसाफ़ परस्त माण्हू ॾिसी करे चवनि त बाबा 1.25 मण जो आहे, अहिड़ो 1.25 मण जहिड़ो घटो या रिढ या ॿकरी का छेलो वठो, साईं अहिड़ो ढोर हिते कोन थो मिले, अब हिन जी क़ीमत कयो भला,
कि 15,000 5,000 दिरहम उन जी क़ीमत थी पई। उन क़ीमत मां बकरी वठो जेका बि मिलेव। छो त हरणीअ जो गोश्त कंहिं जॻह ते वैल्यू रखे थो, कंहिं जॻह ते नथो रखे। हिन जी क़ीमत सफ़ा 500 दिरहम आहे, 5 दिरहम आहे, ऐं इन जेतिरी बकरी जे करे वठी बि त 50 दिरहम में थी मिले, क़ीमत वॾी थी वई। अब इन जी क़ीमत कयो, उन जे क़ीमत मां बकरी वठो, उनखे ज़बह कयो। पर ॿ इंसाफ़ परस्त माण्हू उन जी क़ीमत कंदा। हाणे जॾहिं क़ीमत बि थी वई, बकरी बि वरितऊं या घटो वरितऊं या छेलो वरितऊं, पर कुझु ॿ रुपया रक़म जा बचा, उन्हनि मां वरी को नंढो छेलो वठी क़ुर्बान करे, या उन मां किन मिसकीननि खे खाधो खाराए, या वरी जिन मिसकीननि खे खाधो खाराए जेको मसलन 2 वेला खाधो ठहे थो, उन मां हिकिड़े माण्हूअ जो 2 वेला फुल खाधो ठहे थो, पोणा 2 सेर, त फी फितरे या पोणनि 2 सेरनि जे वज़न में ओतिरा रोज़ा रख। जेतिरा खाधा ठहनि ओतिरा रोज़ा रखे, जेतिरा मिसकीननि जो खाधो ॾींहं में ठहे थो ओतिरा रोज़ा रखे, क़ीमत बचे थी। त मक़सदु चवण जो इहो आहे त इहा हुनखे सज़ा आहे। त हुकुम असां कयो त शिकार करणु एराम जे दौरान जाइज़ कोन्हे, तो छो कयो? थोरो थोरो लोड़ हुजेसि, चीबट हुजेसि। आइंदे जीअं अहिड़े एराम जे दौरान रत वाहण जानवरनि जो शिकार करणु इहो कमु न करे। पोइ कॾहिं कॾहिं हाणे उहो जानवर जेको वरितोसीं, पोइ कॾहिं काबतुल्लाह शरीफ़ जे हुदूद में वञी करे जिथे क़ुर्बानी थींदी आहे उते वञी क़ुर्बान करे त बि ठीकु आहे। जीअं अल्लाह ताला फरमायो हादियम बालिगल काबा, काबतुल्लाह जे हुदूद में अची करे क़ुर्बानी गाह में उते अचे क़ुर्बान करे त बि ठीकु आहे। ऐं कफ़ारतुन ताम मसाकिन, या कफ़ारे तौर ते मिसकीननि खे ताम में खाराए उन जी रक़म, या उन मां अन्न वठे, पोइ उहो अन्न मिसकीननि खे सुबुह शाम खाराए जॾहिं खुटे। या वरी जेतिरनि मिसकीननि जो खाधो ठहे थो, 5 मणनि 5 मणनि 10 मणनि, उन्हनि मां हिकिड़ो माण्हू 2 वेला खाईंदो त घणा ॾींहं खाईंदो? बाक़ी अंदाज़ो लॻायोसीं 20 ॾींहं खाईंदो, महीनो खाईंदो, 1.5 महीनो खाईंदो, त पोइ ओतिरा रोज़ा रखंदो। हे जेकॾहिं पाण ग़रीब आहे, दम पियो अथसि, ओतिरा पैसा ॿधे थो, उनजो अन्न ॿधे थो, उनजो उहो अन्न विरहाइण जेतिरो नथासि हिमत ओतिरी, पोइ रोज़ा रखे ओतिरा, जेतिरा रोज़ा जेतिरा मिसकीननि जा खाधा ठहनि ओतिरा रोज़ा रखे। इहो सभु जो सभु अल्लाह तबारक व तआला फरमायो ले यज़ूक़ वबाल अम्रे, इहो हिन जे करे त पंहिंजे कए जी थोरी सज़ा चखे। अफ़ल्लाहु अम्मा सलफ़, इहो कमु करे वियो, पोइ बि जेकॾहिं कंहिंखे खुटको थो थिए त हाणे खुटके में न वञे, फरमाई अफ़ल्लाहु अम्मा सलफ़, अल्लाह ताला माफ़ थो करे छॾे जेको थियो। सज़ा बि ॾिनई पंहिंजे हाल आधार ते, बंदे जे सहप आधार ते, पोइ बंदे में हाणे खुटके जी गुंजाइश कान रही। अल्लाह ताला फरमाए थो जेको थियो सो गुज़रियो। वमन आद, पर पोइ बि जेकॾहिं न कोई नथो मुड़े वरी साॻियो ई कमु करे थो, फयंतक़िमुल्लाहु मिन्हु, पोइ अल्लाह उन खां बदिलो वठंदो चङी तरह। वल्लाहु अज़ीज़ुन ज़ु इंतिक़ाम, अल्लाह ताला फरमायो त अल्लाह बदिले वठण में ॾाढो ताक़तवर आहे, ॾाढो ज़ोरावर आहे। उलमा मुहद्दिसीन इन ई आयत जे ज़िम्न मां फ़क़ीहनि ज़बरदस्त मसइला लिखिया आहिनि। हिकिड़ो मसइलो त इहो लिखियो अथऊं त एराम जे हालत में शिकार करणु जाइज़ ई न आहे। शिकार करणु जाइज़ न आहे माना हलाल जानवर शिकार कबो आहे, पर जेकॾहिं को हराम जानवर आहे तंग थो करे, बगड़ अची वियो आहे, शींहुं अचे वियो आहे, एराम जे दौरान जंग मां निकिरी अचे हिनखे मारणु आयो आहे, त पोइ ईंदड़ आयत में उन जी इजाज़त मिले थी त को अहिड़ो शिकारी जानवर तव्हांखे मारणु थो अचे, दिफ़ा तौर ते हुनखे मारे सघो था, बाक़ी पाण शिकार नथा करे सघो। या को शौक़िया माण्हू शिकार कंदो, हलाल जानवर बि हराम बि, हराम जानवर सूअर को बगड़ बीठो आहे पर हिनखे तंग नथो करे, हाणे हिनखे शिकार खां जो मना कयो आहे त चए थो हराम जानवर आहे बीठो आहे, भला निशाने ते तीर हणी थो छॾियां, इहो खाईंदुमि त उहो ई कोन। हलाल या हराम, एराम जे दौरान हिनखे खून वहाइणो ई न आहे। ॿियो मसइलो, कंहिं ॿिए माण्हूअ जानवर वरितो आहे, हिनखे एराम जे दौरान चवे थो रुगो ज़बह करे सीर विझी ॾे, सीर विझण जी बि इजाज़त न आहे, हिनखे काथी हलाइणी न आहे एराम जे दौरान, रत वहाइणो ई न आहे। ऐं जेको जानवर हिन ज़िबह कयो त हुन जे बदिले में, झंगली जानवर जे बदिले में घरेलू जानवरनि मां एवज़ो ॾींदो, बकरी ॾे, रिढ ॾे, ॻऊं ॾे, जेतिरो हुनजो वज़न बीहे या हुनजी क़ीमत ॾे।
बाक़ी एराम जे हालत में एराम वारो माण्हू शहर मां ॿियो को खाधे में हलाल गोश्त आयो अथसि खाई सघे थो, ज़बह न कंदो, कुहंदो वढ कप गोश्त जी न कंदो, बाक़ी एराम जे दौरान खाई सघे थो खाधे में, कोई बि हिनखे ॾेई वञे त। ॿियो बुज़ुर्गनि लिखियो आहे त ॼाणी वाणी एराम जे दौरान हिन खां शिकार थी वञे या भुल में या इशारतन कंहिंखे ॿिए खे ॾस ॾिनई त इशारो कयईंसि, उहो बि न पियो सम्झे, खणी चयईंसि थोरो इशारो करे तो बगड़ आयो अथई, शींहुं आयो अथई वेझो, फाड़ो थो घुमई, अंधा ॾिसी कोन थो हरणी सफ़ा वठ में अथई, ईअं इशारो कयईंसि। कंहिं बि तरह सां हिन मुआविनत कई शिकार में त बि ॾंढु भरींदो। फ़क़ीहनि लिखियो आहे। ऐं ॿियो मसइलो इहो बि लिखियो अथनि त जेकॾहिं कंहिं माण्हूअ हिकिड़े दफ़े वञी करे इहा ग़लती कई, एराम जे दौरान शिकार करे विधई, ॾंढु भरियईं, वरी ॿिए दफ़े वञे त हाणे चए थो अॻिले दफ़े मां ॾंढु भरियो, हाणे ॿीहर मूं ते ॾंढु कोन पवंदो। जेतिरा भेरा उमिरो कंदो, जेतिरा भेरा एराम जे दौरान ग़लती कंदो, ओतिरा ई भेरा ॾंढु भरी सज़ा हुजेसि, जीअं आइंदा न करे। पोइ जानवर उहो साॻियो हुनजे एवज़ में वठी सघे त बि ठीकु, जे न त क़ीमत बि वठंदो, ऐं उहा क़ीमत बि ख़ुदि मिसकीननि जो हक़ उन्हनि खे ॾींदो। पर जेकॾहिं उहा क़ीमत नथो विराए सघे त उन क़ीमत जेतिरो अनु वठे थो, अनु बि नथो वठी सघे त भला ओतिरो केतिरो अनु थो अचे, उन जेतिरा घणा माण्हू खाई सघनि था ओतिरा रोज़ा रखे। इहे सभु फ़क़ीहनि पंहिंजे किताबनि में लिखियो आहे। हिकिड़े माण्हू सवाल कयो त साईं जानवर खे न शिकार करण जे इरादे सां तीर हयो, पर जानवर मोह कोन्हे को ज़ख़्मी थियो, भॼी वियो, हाणे भला? बुज़ुर्गनि लिखियो आहे त जानवर जीअं क़तल करणु जाइज़ कोन्हे, तीअं ज़ख़्मी करणु बि जाइज़ कोन्हे, इशारो करणु ई जाइज़ कोन्हे त बाक़ी ज़ख़्मी छा। ऐं अहिड़ीअ तरह सां बुज़ुर्गनि लिखियो आहे त एराम वारे माण्हूअ जो मक़सदु सिर्फ़ु हीअ आहे त अल्लाह ताला जे ज़ात जा ॾो मुख़्तसिर ॿिनि चादरुनि मुख़्तसिर लिबास में पंहिंजो पाण खे पेश रखी करे पंहिंजे ज़िंदगीअ जा गुनाह बख़्शराए ऐं पंहिंजा ॾोह रब तबारक व तआला जे ज़ात जा ॾो एतिराफ़ करे माफ़ी वठी रब खे राज़ी रखे। इन अमल जे लाइ ख़ासि कयो वियो आहे त शिकार शौक़ इहे वरी ज़िंदगी पई आहे पिया कबा, इन दौरान न करे। तॾहिं अल्लाह ताला फरमायो त इहा थोरी सज़ा हुजेसि, जेकॾहिं शिकार करे वियो न त ॾंढु भरे असां वरी ॿुधायल तरीक़े सां, पर जेकॾहिं नथो मुड़े त पोइ इंतकाम बि सख़्तु आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावा